नहीं ॻाल्हि ईअं त शुरा ही त सरकार का हिकिड़ो कथियो ग़लति अमल जेके ॾींहुं मुज़बत खे खटायो तव्हां सां जेको कुझु सोचियो आहे असां उन जे मज़मत लाइ हमदर्द जे लाइ फयाज़ अली बुट साहिब जो असांखे नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं बेटो रोड ते जिते अॼु 4 नामालूम फोरन तरफ़ां सरियाम दीदा दिलेरी करे रोड ब्लॉक करे शहरनि खे यरगमाल करे ऐं हीअ आहे आसिफ़ अली कुंबर ऐं उन खां अलावा हिन जे साम्हूं नईमुल्ला कुंबर उन्हनि खां फुर करे विया आहिनि तक़रीबन 50 खां 60,000 ऐं कुझु मोबाइलूं बि इन सिलसिले में ही असां हिते पहुतो आहे पीपी अॻवान ज़िले दादू जो इतलात सेक्रेटरी मीर सदाम बलड़ो उन सां गॾु हलीम बुरोई आहे ऐं असांजो नादर खोसो आहे दानिश चांडियो आहे ऐं ॿिया बि पीपी अॻवान मौजूदु आहिनि ऐं हिते हिननि सां हमदर्दी लाइ पहुता आहिनि ऐं हिननि खे यकीन ॾियानी कराई आहे त असां SSP सां ॻाल्हाए करे ऐं हिननि हिकु ॻाल्हि तव्हांखे वाज़े कंदो हलां त MPA फयाज़ अली बुट जी हिदायतुनि तहत ही पीपी अॻवान हिते पहुता आहिनि वधीक हिते मीर सदाम बलड़ो मौजूदु आहे उन खां असां पुछंदासीं सदाम ही रोज़मर्रा मेहड़ में वारदातूं थी रहियूं आहिनि ऐं सरियाम विच शहर में इन सिलसिले में पीपल्स पार्टी वारनि जो छा लाइ अमल आहे ऐं DIG IG SSP सां तव्हांजो या तव्हांजे अॻवाननि जो को राब्तो थियो आहे? सभ खां पहिरीं त तमामु ताईं असां मज़मत था कयूं जेको वॾो वाक़ियो थियो आहे हीअ न थियणु घुरिजे ऐं कानून ते अमलदार ही थियणु घुरिजे कानून जो जेको आहे सो हिकिड़ो रिट क़ाइमु थियणु घुरिजे ऐं हीअ जेके मामला थियनि था पिया फुर धाड़ा थियनि था मेड़ शहर एॾो वॾो शहर कोन्हे को एॾी वॾी असांजी आबादी या वॾो कारोबार कोन्हे अहिड़ा वाक़िया थींदा त पोइ कारोबारी माण्हू ते रही सघंदा ऐं जेतिरी मज़मत कजे उहा ओतिरी घटि आहे छो त मेड़ शहर अमुन परस्त शहर ऐं असांजो सेक्युलर हिते कारोबारी लिखिया पढ़िया माण्हू नथा वञनि हिते असां वटि अहिड़ो को माहौल कोन्हे अॻु में पर हीअ अलाए किथां आया आहिनि माण्हू अलाए किथां ही नओं एडॉप्ट थियो आहे कल्चर हिकिड़ो इन जी असां मज़मत था कयूं ऐं असां पंहिंजी पार्टी तरफ़ां आया आहियूं फयाज़ अली ख़ान बुट साहिबु असांजो सालके मेयर जो MPA पिया 4 भेरा चूंडियल ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी दादू जे जनरल सेक्रेटरी पिया आहिनि उन्हनि सां राब्ता थिया उन्हनि DIG हैदराबाद सां ॻाल्हि कई आहे SSP खे चयो आहे उन्हनि ऐं इन सिलसिले में सुभाणे SP सां असां बि मिलंदासीं ऐं हिते हींअर आऊं TIC इंचार्ज डिस्ट्रिक्ट वारनि सां ॻाल्हायो SSP सां ॻाल्हायो आहे त उन्हनि सां बि उन असां कोऑपरेट करण जी कोशिशि कई आहे जो असां रिकवर कराईंदासीं असांखे 2 ॾींहं खनि ताईं 3 ॾींहं ॾियो टाइम हुननि को पीरियड फिक्स न वरितो आहे ऐं न ई असां ॾिनो असां चयो असांखे जेतिरो थी सघे इमीडिएटली तौर ते असांखे हीअ ॾोह रिकवर करे ॾियो छो त हिननि भाउ वारनि सां 3 भेरा वाक़ियो थियो आहे हिन खां पहिरियां बि हिकिड़ो वाक़ियो थियो कांगरनि जो उहे बि असांजे कारोबारी भाइर हुननि सां बि जाती थी उहो ॾोह वापसि थियो कोशिशि कंदासीं हीअ ॾोह वापसि कराईंदासीं छो त मेड़ शहर असांजो अमन पसंदि शहर आहे हीअ सॼियूं जो करे दानिश वारा असां माण्हू हलीम बुरोई साहिबु सभु असां बीठा आहियूं हे पीपल्स पार्टी करे ई आया आहियूं ऐं पीपल्स पार्टी फयाज़ अली ख़ान बुट साहिबु मोकिलियो आहे त मुंहिंजा शहरी आहिनि मुंहिंजा वोटर आहिनि मुंहिंजो पंहिंजो तक आहे जन खे कॾहिं बि मां अकेलो कोन छॾींदुसि ऐं उन्हनि वटि वञो उन्हनि मुंहिंजो पैगाम करे वञो त तव्हां अकेला न आहियो तव्हां जेका ज़्यादती थी आहे असां उन तां अदालो कराए ॾींदासीं। नज़र हिते ही मुतासिर आसिफ़ अली कुंबर भी मौजूद आहे असां उन खां पुछंदासीं त वारदात खां पोइ पुलिस कहिड़े टाइम पहुती ऐं हिननि जी NC बि दर्ज थी आहे या न ऐं पुलिस हिननि सां कहिड़े हिसाब जो ताउन कयो आहे? सर पहिरीं त जेको वारदात थियण खां पोइ पुलिस तक़रीबन अधु कलाक खां पोइ असां वटि पहुती SHO साहिबु या जेके ॿिया हुया पुलिस अमलदार उहे पहुता उन खां पोइ कानून कार्रवाई जेका करणी हुई जेको वारो मामलो हुन कयो उन खां पोइ असां थाणे ते वञी NC करे रही आहे जंहिंखां पोइ जेको आहे माना तव्हां खां अॻु में बि वारदातूं हा सर हिकु दफ़ो अवल थी आहे वारदात अहिड़े तरीक़े सां असांखे जेको आहे माना तक़रीबन राति जो 7:45 बजे फुरे ऐं जेको आहे माना फरार थी आहे उहो तव्हांजो रिकॉर्ड न उहो रिकॉर्ड न थियो उहो बि न थियो अॼु पुलिस यानी को तदारक अॼु नथो तव्हांखे पुलिस कहिड़ी यकीन दयानी कराई आहे? पुलिस इहो चयो आहे त असांखे 3 ॾींहं पीरियड जो इनशाला तव्हांखे रिकवर कराए ॾींदासीं। नाज़रीन असां हिते मौजूदु हुयासीं हिते फुर जो वाक़ियो थियो हुयो तमामु हिकिड़ो दीदा दलेरी सां हिते सरियाम शहरनि खां फुर लुट करे विया आहिनि 4 जदीद हथियारनि वारा लेस हथियारबंद हुया उन सिलसिले में हिते पीपी अॻवान पहुता हुया हिननि सां हमदर्दी कराई आहे ऐं हिननि खे यकीन दयानी कराई आहे त असां तव्हांजी ॾोह रिकवर कराइण में असां तव्हांजी मदद कंदासीं।